हथ जलियो आहे। न खाइण न पीअण न उथण न वेहण। तू त मल्हार जी कबर ते ॾियो ॿारण बि न वई आहीं। आऊं तोखे वठण आई आहियां। घर खां थोरो ॿाहिरि त निकर। मूमल हल त भई चांड्रो केॾे हलूं। मूं में हाणे हलण जी ताक़त किथे बची आहे। हाणे त मुंहिंजो लाश ही ॿाहिरि निकिरंदी। सेमी जहिड़े ॻोठ जी गिटियूं हाणे मुंहिंजो मुंहुं मुश्किल ॾिसी सघनि। तू जीअंदीअ मूमल, तोखे जीअणो पवंदो। असांजे लाइ, सभिनीनि जे लाइ, हर सूरत तोखे जीअणो पवंदो। मूं त कॾहिं ख्वाब में बि ईअं कोन सोचियो त ज़िंदगी मूंखे हीअ ॾींहुं ॾेखारी। साईं, इंसान वीचारो त तक़दीर जो ॾाढो बेवस आहे। मूं एसपी ज़रली खे चयो आहे त सोढे ऐं साले वारनि खे लाकअप करण मां कुझु कोन वरंदो ऐं उन्हनि खे छॾे ॾे। पर डप अथमि त धी चांड्रो खे कावड़जी न पए। एसपी पंहिंजे तौर ते जांच जूंच त कई हूंदी न, तूं पुछीस त हा। एसपी ज़रली जेतिरो हिन केस में संजीदा आहे न, त हुन खां पुछण जी का ज़रूरत कान्हे का। पर जिन केस में अॻु भराई नज़र आई त हू पाण खे ज़रूरु इतला ॾींदो। जेकॾहिं एसपी ज़रली जी मदद शामिल न हुजे हा त शायद असां मल्हार जी लाश बि हथ न करे सघूं। एसपी ज़रली बिजार ख़ान जी निड़ीअ ते निह ॾेई लाश वरितो आहे। हुन ख़ान बहादुर सां सची कान पे कई त मल्हार कोट जे अंदरि मारियो वियो आहे। मल्हार जे बारे में साईं कसम वठो, पर साले इस वठे जे बारे में मां का गारंटी नथो ॾेई सघां। साले मल्हार खे छो मारींदो? इहो कमु तो याद सोचे कयो आहे। याद रख जे तो ते साथी थी ना। जैसी ताईं पकी न थो कौन छॾींदुसि। भलाई हिन में अथई सच्चाई ॿुधाए। तोखे ख़बर आहे त ज़रली कड़ी पराज न आहे। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।